अस्सलामु अलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां गोलारची मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। गोलारची शहर जे वाटर सप्लाई पाणी न हुजण ख़िलाफ़ वार्ड नंबर 4 जे अवाम जो एहतजाज में शामिल कुझु माण्हुनि चयो आहे त असां वटि 4 महीना थिया आहिनि, वाटर सप्लाई जो पाइप जेको आहे ख़राबु आहे, लेकिन इंतज़ामिया अघूर निंड में सुतल आहे। गोलारची मां FM न्यूज़ चैनल जे रिपोर्टर अली जान जतोई मूजिबि हितां जे इंतज़ामिया को बि नोटिस नाहे वरितो। नाज़रीन, गोलारची शहर जे वाटर सप्लाई पाणी न हुजण ख़िलाफ़ वार्ड नंबर 4 जे अवाम जो एहतजाज।